बांस, कुओ ऐं हरणी। आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार ऐं आहियां आज़ाद मुख़्तियार जरवार। साथियो, अॼु जी कहाणी में तव्हांखे हिकिड़ी वॾी नसीहत मिलंदी। हीअ नसीहत भरी कहाणी आहे त कहिड़े तरीक़े सां नस्लो ऐं बेनस्लो इंसान इन समाज में हिकु नासूर बणियल आहिनि। बेनस्ला माण्हू जेकी तव्हांखे नुक़सानु पहुचाए सघनि था। त कहाणी मुकमल ज़रूरु ॿुधंदा ऐं जेकॾहिं तव्हां चैनल ते न्यू आहियो चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा ऐं हिकु अदद कमेंट करणु न विसारिजो। सही ॻाल्हि आहे हिकिड़े ॿार जी, जेको हिकिड़े ॾींहुं ज़ख़्मी हालत में ज़मीन ते किरियो पियो हो ऐं तड़पियो पियो। ॿार ज़ख़्मी हालत में हो, हेॾां होॾां उॾामण जी ऐं निकिरण जी कोशिशि कयईं पर कामयाबु न थी सघियो। उन ई वेले उतां हिकिड़ी हरणी अची गुज़री। हरणी जो हुनखे ॾिठो त ॿार ज़ख़्मी आहे, सो हरणी खे कहल अची वियो ऐं हरणी खणी हिकु वण पोयां हुनखे लिकायो। जीअं त ॿार जे पोयां खोड़ सारा शिकारी पुण हुआ, सो हरणी हुनखे कंहिं वण पोयां लिकाए छॾियो। ऐं पोइ हरणी उनजो काफ़ी वक़्तु ताईं ख़्यालु कंदी रही। जॾहिं ॿार ठीकु थी पियो ऐं उॾामण जहिड़ो थियो त हरणी उनखे इजाज़त ॾिनी त हाणे भले उॾामी वञ। पर ॿार उॾामण खां पहिरीं चयो त अॼु हरणी तो मुंहिंजी ज़िंदगी बचाई आहे ऐं तो मुंहिंजी काफ़ी टहल टकोर कई आहे, सो हाणे आउं तुंहिंजो अहसान कीअं लाहियां। ॿुधा, तुंहिंजो इहो मूं ते वॾो थोरो आहे, आउं तुंहिंजो अहसान लाहिणु चाहियां थो। तुंहिंजो थोरो इहो भार मूंखां न खणिबो, आउं तुंहिंजो अहसान चुकाइणु चाहियां थो। हरणी चयसि, ए अदाबाज़, बसि कंहिंखे बि मुसीबत में ॾिसी उनजी मदद कजांइ, सम्झ तो मुंहिंजो थोरो लाहे छॾियो। मुंहिंजी तोखे इहा ई नसीहत ऐं वसियत आहे। बाज़ चयो, ठीकु आहे, बसि तुंहिंजी इहा ख़्वाहिश आहे त आउं कंहिंखे बि मुसीबत में ॾिसंदसि त उनजी मदद ज़रूरु कंदुसि। बाज़ ईअं चई हरणी खां मोकिलाए रवानो थी वियो। से वक़्तु गुज़रंदो वियो। मिंट कलाकनि में, कलाक ॾींहंनि में, ॾींहं हफ़्तनि ऐं हफ़्ता महीननि में, सालनि में ईअं वक़्तु गुज़रंदो वियो। काफ़ी अरसे खां पोइ हिकु ॾींहुं बाज़ उॾामंदे वियो। मथां उॾामंदो वियो त ॾिठाई त हिकिड़ो कूओ आहे जेको थधे पाणी में के झाड़े यानी कि लाम में फाथो पियो आहे। कूओ साईं पाणी थधो, सियारे जी मौसम ऐं कूओ पाणी में फाथो पियो हुजे त बाज़ खे रहम अची वियो ऐं हरणी जी नसीहत बि यादि अची वियसि। सो साईं बाज़ छा कयो त उनखे पाणी मां वञी कढियो ऐं इन कूए खे पंहिंजे आखेरे में खणी आयो। बाज़ जिते रहंदो हो हरणी बि उते ई का भर पासे में रहंदी हुई, सो हरणी बि उते ई आसे पासे में हुई। पर बाज़ हरणी खे कुझु ॿुधाइण खां पहिरीं उन कूए खे पंहिंजे आखेरे में रखी छॾियो हो ऐं उनखे गरम करणु लॻो। जीअं त सर्दी खां बचाइण लाइ उन कूए खे पंहिंजे परनि में लिकाए छॾियो त जीअं कूए खे जेको सख़्तु सीउ में पाणी में पियो हो सो उनजो सीउ लहे त गरम थिए। साईं बाज़ पंहिंजे परनि में कूए खे लिकाए छॾियो। कूए जो जॾहिं सीउ घटि थियो त हू लॻो हेॾां होॾां चुरपुर करणु ऐं बाज़ जा पर कतरणु लॻो। बाज़ त साईं पंहिंजे धुन में वेठो हो, हुनखे त इहो ख़्यालु न आयो त कूओ हुनजा पर कतरे रहियो आहे। पर बाज़ जा पर कूए कतरणु शुरू करे छॾिया ऐं कुझु देरि खां पोइ हुन कमु तमामु करे छॾियो। से कुझु देरि खां पोइ, काफ़ी देरि खां पोइ, जॾहिं बाज़ कूए खे गरम करे हाणे उॾाम भरण जी तयारी कई ऐं बाज़ जीअं उॾामियो त उॾाम भरे छा उॾामे, धू वञी ज़मीन ते किरियो। होॾां हरणी बि जेका भर पासे में बीठी हुई तंहिं बाज़ खे ॾिठो। बाज़ वञी हुते ज़मीन ते किरियो। हरणी हुनखे ॾिसी छा थियो, चई छा थियो अदा बाज़, छा थियो? बाज़ चयो, अधे हरणी छा चवईं, छा ॿुधायां, बसि तुंहिंजे मशवरे माराए छॾियो आहे, पोइ त मुंहिंजा पर कटिजी विया आहिनि। हुन सॼो किसो करे कूए जो हरणी खे ॿुधायो। तॾहिं हरणी चयसि त अदा बाज़, हरणी चयसि चरिया अदा बाज़, चङाई बि नसुल ॾिसी कंदो कर, बेनसली जी कॾहिं वेझो बि न वेंदो कर।
पोइ त बाद घणो ई पछतायो, पर छा करे, थियणो उहो सो थी वियो। ऐं पोइ कुझु ॾींहंनि खां पोइ बाद जा त पर थी पिया। पर साथियो, ज़िंदगी में कॾहिं बि तव्हां अहिड़नि बेनसलनि जी वेझो बि न वञिजो। बेनसलनि खां बचिजो, पाण खे बचाइजो, पंहिंजी नसलुनि खे बचाइजो। बेगुरा बेनसला माण्हू मुसीबत में तव्हांखे साराईंदा, तव्हांजी वाह वाह कंदा, वेझो ईंदा ऐं पोइ तव्हांजा पर कटे हलिया वेंदा। साथियो, उमेदु आहे कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। इन क़िस्म जी वधीक कहाणियूं खे ॿुधण जे लाइ असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं तव्हां यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।